अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां जिते मुंहिंजो ख़ुशी जो शाद ऐं आबाद जो करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। आमीन सुमा आमीन। रमज़ान मुबारक जो ॾहों रोज़ो आहे अॼु ऐं पहिरियों ॾहो हिन बाबरकत महीने जो असां वटां ऑलमोस्ट शाम ताईं रुख़्सत थियण वारो आहे। हीउ वक़्तु आहे तेज़ी सां गुज़रे पियो थो ऐं हीअ सभु साथूं जेके असांखे करीम रब नसीब कयूं आहिनि उन्हनि जो जेतिरो ख़्यालु रखिजे उहो घटि आहे। साथ त हिकु हिकु ज़िंदगी में अहम आहे छाकाणि त ज़िंदगी रुगो रमज़ान त कोन्हे न रुगो ज़िंदगी ॿियो को महीनो त कोन्हे। ज़िंदगी त सभई महीना हले थी। साल जा 12 महीना हिकिड़ा सफ़र तय थियनि था। पोइ कुझु सातूं बाबरकत वधीक आहिनि, कुझु सातूं आम रवाजी आहिनि। पर ज़िंदगी में ख़ुवातीन साथ जेकॾहिं गौर कजे त उहा साथ वॾी बरकत वारी आहे जॾहिं इंसानु कंहिंजे कमु अचे थो। जेकॾहिं रब जे मख़लूक जी ख़िदमत कई वञे ऐं कंहिंजो को सहारो बणिजे, कंहिंजी का मदद कजे, कंहिंजे कंहिं हिसाब सां अॻिते वधिजे, को हथु अॻिते वधाइजे ऐं कंहिं जे हथ खे पकिड़े अॻे जो सफ़र तइ कजे त ज़िंदगी पंहिंजी जाइ ते पंहिंजी हुस्ना की माणे वठे थी। असां ॾिसंदा आहियूं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी ते गौर कंदा आहियूं त असांखे किथां किथां शयूं मिलंदियूं आहिनि। मिसाल तौरु जेको रिस्क आहे चयो वेंदो आहे, बल्कि इहो हुकुम आहे असांखे त रिस्क ऐं मौत असांजे पोयां पोयां अचनि था। ज़िंदगीअ जो वॾे में वॾो मुहाफ़िज़ मौत आहे ऐं रिस्क असांखे बार बार पंहिंजी पंहिंजी जाइ ते ॻोल्हे थो त असांखे कीअं उहा शइ मिलणी आहे ऐं तव्हांखे हैरत लॻंदी आहे त ओचितो इहो सॼो कमु कीअं थी वियो, उहा शइ कीअं अची थी वञे। त जेको रिस्क आहे न उहो ईअं बि आहे त अलाह पाक असांखे बि हीलो वसीलो करे थो त असीं ज़िंदगी में कुझु अॻिते वधूं ऐं कॾहिं कंहिंजी का हेल्प कयूं। यादि आहे तव्हांखे मूं हिकिड़ो अर्ज़ु कयो त माण्हू जेकॾहिं पंहिंजे पोतामेल करे, पंहिंजो कितासिस करे, गौर करे त ॾिसे त जेतिरो मां कमाए थो त शायदि मां ओतिरो नथो लहिणा। मिसाल तौरु जेका मुंहिंजी पघार आहे, जेको असां रोज़ु खणूं था, जेका सैलरी खणूं था, जेका सैलरीड क्लास आहे या जेको बिज़नेस में असां कमायूं था, जेका असांखे आमदनी थिए थी, असां कॾहिं गौर कयो आहे त उहा एतिरी हूंदी आहे जेका असांजी हैसियत खां मथां ई हूंदी आहे। माज़त सां इहो नथो चवां त तव्हां ओतिरो महिनत नथा कयो या तव्हां एफर्ट्स नथा वठंदा आहियूं असां सभु। पर जेके असांजो ल्यूक्रेटिव पघारूं हूंदियूं आहिनि, 2.5 टे लख रुपया पघार हूंदी आहे, उहो 3 लखनि वारो माण्हू 3 लखनि जेतिरो कमु कंदो आहे, 2.5 लखनि वारो माण्हू 2.5 लखनि जेतिरो कमु कंदो आहे। असांखे जेतिरो मुनाफ़ो कारोबार में मिले थो ओतिरो छा असां उहो डिज़र्व कयूं था? ठीकु आहे, असांजी इन्वेस्टमेंट त आहे, पर ॻाल्हि इहा आहे त असां सां माण्हू लॻापियल हूंदा आहिनि, शयूं असां सां निस्बत रखंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो त ज़िंदगी में माण्हू त बुनियादी तौर ते कैशियर वांगुरु आहे, त हुनखे शयूं अचनि थियूं ऐं जेकॾहिं हू साम्हूं ताईं पहुचाए थो ऐं अलाह जी मख़लूक जेका हुन सां वाबस्ता हुजे थी, हुनजी जेकॾहिं का मदद कई वञे त उहो त हुन पैसे जो हसीन तरीन इस्तेमालु आहे। अॼु जे मौज़ूअ ते तव्हांखे ख़िदमत में अर्ज़ु करिणो हुयो उहा आहे पॉकेट मनी, ख़र्ची। हाणे ईअं हूंदो आहे त नंढो ते घटि ॿार खे हिकिड़ी ख़र्ची ॾिनी वेंदी आहे, माना तव्हां महसूसु कंदव त हुनखे हिकिड़ी ॿारनि जी हिकिड़ी रक़म तइ थींदी आहे। मिसाल तौरु मां पंहिंजे माना पोटियुनि खे 10 रुपया रोज़ु ॾींदो आहियां त इहा हुनजी पॉकेट मनी आहे। स्कूल खणी वञनि थियूं 10 रुपया रोज़ु, हाणे इहो 300 रुपया महीनो थियणु घुरिजे पर 300 कोन हूंदो, इहो 10 रुपया रोज़ु आहे, उन हिसाब सां ॾिनो वञे थो। माइट ॿार जी ख़र्ची मुक़ररु कंदा आहिनि ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहा ख़र्ची जेका आहे पंहिंजे हिसाब सां हूंदी आहे। शुरूआती क्लास हूंदा आहिनि, उन खां पोइ वधीक क्लास हूंदा आहिनि, पोइ स्कूल हूंदो आहे, पोइ अपर लेवल हूंदी आहे। जिन घरनि में ख़र्ची ॾियण जो रिवाजु आहे, कॾहिं कॾहिं त के घर अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें ॿार हिकदमि पाण ई ख़र्चियूं ॾियणु शुरू कंदा आहिनि। उहे जेके छोटा हूंदा आहिनि से पंहिंजे घर जा वॾा हूंदा आहिनि, सो उहो त किसो हिकु ॿियो थो थी वञे। त हाणे जॾहिं उहा ख़र्ची हिकिड़ी मुक़ररु थिए थी न त शुरू खां वठी इंसान जे ज़हन जी हिकिड़ी वाबस्तगी हूंदी आहे उन्हनि पैसनि सां जेके हुनखे दर महीनो मिलणा हूंदा आहिनि। थोरो अॼु अर्ज़ु कंदुसि हिनखे थोरो सम्झण जी कोशिशि सभु गॾिजी कंदासीं। साइकोलॉजिकली हिकिड़ी असांजी अप्रोच ठही वेंदी आहे। जेकर महीने जी ख़र्ची 10 रुपया बि आहे न त बि माण्हू सोचे वठंदो आहे त 10 रुपयनि मां रुपयो वज़र खे ॾींदुसि, रुपयो साद खणंदो, रुपयो महमूद खणंदो, 2 रुपए जो हीअ कंदुसि, रुपए जी वीसी रखंदुसि। इहे माण्हू ऑटोमेटिकली सोचींदो आहे। ऐं जॾहिं पहिरियों तारीख़ूं वेझियूं ईंदियूं आहिनि त आख़िरी तारीख़ुनि में माण्हू पंहिंजे पाण खे कोई कसोए बि कोशिशि कंदो आहे त भरम रहिजी वञे ऐं पहिरीं तारीख़ूं साम्हूं अचनि, वरी उहा पॉकेट मनी मिले, वरी ज़िंदगी पंहिंजे सफ़र ते रवां तवां थी वञे। त ॻाल्हि इहा आहे त ॿ शयूं तव्हां सां अहम डिस्कस करणियूं आहिनि। हिकिड़ो त असीं अलाए छो बंदि करे छॾींदा आहियूं। ॿारु वॾो थी वियो, थोरी साहिब हैसियत थियो, कॾहिं कॾहिं किन खे जॉब मिली वियो त महसूसु थींदो आहे त जेके माइट आहिनि उहे हिकदमि बंदि करे छॾींदा आहिनि। न करणु घुरिजे, भले उहो केतिरो कमाए, उहो अलाह सां हुनखे झझो ॾिए, पंहिंजूं बरकतूं हुजनि, पर हू जेकॾहिं कमाए थो त ठीकु आहे, रब कंदो त अहिड़े इन लाइक़ु थींदो जो तव्हांजी ख़िदमत में बि कुझु पेश करे सघे। पर जेको तव्हांजा 10 रुपया 5 रुपया आहिनि न, जेके 100 रुपया आहे न, उहो 100 रुपयो उन्हनि हज़ारनि रुपयनि खां वधीक अहम आहे जेको तव्हांजे पारां हुनखे मिले थो। अलाह तव्हांखे हयाती ॾिए। जेकॾहिं तव्हां ॾिसो पिया था त तव्हां वटि आहे, न हुजे त पोइ त ॿी ॻाल्हि थी वई, पर अगरि तव्हां वटि आहे न त महिरबानी करे ज़रूरु ॾींदा कयो। पंहिंजे ॿार खे जेका तव्हां ख़र्ची हुनजी मुक़ररु कयो था न, भले उहो पोटनि वारो ॾोहटनि वारो थी वञे न, तव्हांजे लाइ उहो ई ॿारु आहे। त जेकॾहिं तव्हांजे पारां उहा ख़र्ची मिले थी न, मां हिकिड़ो अर्ज़ु तव्हांखे हुजतुनि सां कयां थो, उहे सभु जेके मूंखे ॾिसनि पिया था चङी तरह सुञाणनि था त ईद जी ख़र्ची मां 50 रुपया ॾींदो आहियां ऐं मां खिलंदा आहिनि मूंखे त ॾिसी 50 रुपया छा आहिनि, सभु खिलंदा आहिनि। पर मां इन करे उहो अर्ज़ु कंदो आहियां जो इलाही ॿार आहिनि न,
त जेकॾहिं इहो 50 रुपयो बि चङो आहे त 50 रुपये जी इज़त आहे, हिकिड़ी प्यार आहे, मोहबत आहे, त इहा ख़र्ची सभिनी खे मिले थी। पोइ भले उहे 12 में हुजनि, हज़ारनि में हुजनि, पर थोरा थोरा पैसा सभिनी खे मिलनि था न, इहा हिकिड़ी मोहबत आहे छा? तव्हां खिलंदो न 50 रुपये जी कहिड़ी हैसियत आहे, मां मञा थो त 50 रुपये जी का हैसियत कान्हे, पर इहो 50 रुपयो दरअसल प्यार जो 50 रुपयो आहे। इहो उन मौक़े ते यादि रखणु आहे, उहो उन ख़र्ची जो ॾियणु आहे। सो जेका पॉकेट मनी आहे, महिरबानी करे कोशिशि कंदा कयो जेकर तव्हां पंहिंजे ॿार जी मुक़ररु कयो था त उहा हुनखे उनजी जेका पॉकेट मनी आहे उहा बंदि न कंदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां इहा कोशिशि कंदा आहियूं त असां किथे ॾींदा बि कोन आहियूं। हुजत कोन्हे पियो कयां, बसि दिलि चए थी तव्हां सां ॻाल्हि कयां। खाइण पीअण लाइ मानी आहे, कमरे में एसी लॻल आहे, कपिड़ो लटो ॾिजे थो, बाक़ी पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? उहो जेका थधी हवा निकिरे थी न एसी जी, उहा खीस कोन थी भरे। काशे खपे थी न पंहिंजी। मूंखे को सैंडविच वठिणो आहे 20 रुपए जो, 10 रुपए जो, 15 रुपए जो, 15 रुपया रोक हूंदमि त घुराईंदुसि न। या मां उज़ैर खे चवां त बाबा मूंखे सैंडविच खपे त मूंखे आणे ॾियो। कमरे में त सभु कुझु आहे, उहो एसी हले पियो थो साम्हूं, हे ज़बरदस्त डेकोरेटेड रूम आहे, अलाह साईं हिननि खे झझो ॾिनो आहे। मां हिकिड़े थधे कमरे में रिकॉर्डिंग पियो थो करायां, पर जेकर मुंहिंजे खीसे में कुझु बि न हुजे त मां पंहिंजे पोटे खे मिनतूं कंदुसि छा त मूंखे तूं बर्गर आणे ॾे, सैंडविच आणे ॾे, मुंहिंजी दिलि चए थी त छा दिलि कुझु बि न चवे? छा उहे सभु जेके ज़िंदगी में जिन खे तव्हां सभु आसाइशूं ॾियो था, बकुल तव्हांजे थधो कमरो बि ॾियो था, एसी बि ॾियो था, रोशनी बि ॾियो था, बिल बि कोन था ॾियनि, हू पाणी जो बिल बि तव्हां था ॾियो, बिजली जो बिल बि तव्हां था ॾियो, ख़र्च बि तव्हां था कयो, दवा दरमल खपे त उहो बि तव्हां हाणे ॾियो था, तव्हां सभु कयो था। मां इनकार नथो कयां तव्हां कुझु कोन था कयो, तव्हां सभु कयो था। उन खीसे में घणो आहे, हुन पॉकेट में घणो आहे, उहो केतिरी रक़म आहे? माज़रत सां अलाए केतिरनि माण्हुनि खे तव्हां सभु कुझु ॾींदा आहियो, उन खां पोइ हू पंहिंजी महिनत कंदा आहिनि, पंहिंजी अर्निंग कंदा आहिनि। अलाए केतिरियूं नियाणियूं आहिनि जिन खे पंहिंजा माइट कोन ॾींदा आहिनि, मुख़्तलिफ़ पोरिया कंदियूं आहिनि, पंहिंजो हुन ल्यूक्रेटिव हुन में अर्निंग करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। छाकाणि ख़ुदि नज़रात यादि रखिजो, हर माण्हू खे पंहिंजो पैसो खपे थो, हर माण्हू खे पंहिंजो पैसो खपे थो, हर माण्हू खे पंहिंजी पॉकेट मनी खपे थी। ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु त हुजे। असां ईअं कीअं सोचींदा आहियूं त मानी बि थी वई, खाधो बि थी वियो, कमरो बि थधो थी वियो, सभु कुझु थी वियो, बसि सभु ठीकु आहे। ॾियणु वठणु दुनिया में का शइ कान्हे। तव्हां नोट कयो आहे त दुनिया में कीअं माण्हू अचे थो, किने असां वटि कीअं अॻे रिवाजु हूंदो हो त मथे ते हथु रखिबो, वरी हथ ते रओ हूंदो, रए ते हथु रखिबो हुयो, ठीकु आहे। ॾियणु वठणु सिलसिलो आहे, नियाणी अचे थी घर ते रओ ॾिबो आहे, को अचे थो माण्हू कंहिंजे लाइ तोहफ़ो वठी वञे थो, का मिठाई जो ज़रो वठी वञे थो, को कंहिंखे को वॻो, रओ, का चूड़ी, को सॻो, का धाॻो, का शइ, बिना पैसे छा वठी सघिजे थो? त बसि इहे अहम ॻाल्हियूं जेके असां सोचींदा ई कोन आहियूं, असां गौर ई कोन करे, असां चवंदा सभु कुझु आहे न, तोखे छा खपे? असां इहो हिकिड़ो अजीब सुवालु हूंदो आहे, असां हुन खां पुछंदा आहियूं तोखे छा खपे? ऐं हिकिड़ी वॾी मुर्क असांजी वापसी में मिलंदी आहे, कुझु न खपे, अलाह तोखे सलामत रखे, तूं एतिरो ॾींहुं पियो, ॿियो छा खपे? महमूद मुग़ल सोच, केतिरो ॾींहुं थियो, अखि में पाणी अचे पियो, बिल्कुलु सही पियो अचे, केतिरो ॾींहुं थियो, केतिरो अहसासु थी त साम्हूं वारे खे ज़रूरत पई आहे, साम्हूं वारो ॾाढो बाझ वारो आहे, वरी सीने वारो आहे, अछी चग वारो आहे, नरम जिस्म वारो आहे, उन भौकरे जी गर्मी शिदत रखे थी, पर तो कॾहिं इहा ज़हन में ॻाल्हि रखी आहे महमूद साईं त हिनखे बि का शइ ज़रूरत खपे थी, हिन जी त्रीअ ते कुझु हुअणु खपे, हिन जी त्रीअ ते छो हुअणु खपे, हिन जे खीसे में हुअणु खपे, जजो इलाही बरकतुनि वारो। पोइ तव्हां ॾिसो ज़िंदगी कीअं तब्दील थिए थी, शयूं कीअं हेठि थियनि थियूं, हीअ तमामु अहम आहे। असां सम्झंदा आहियूं त हिनजी का हैसियत कान्हे, ख़ौफ़ नज़र हिनजी बेनता शदीद हैसियत आहे, हिनखे जेकॾहिं गौर सां ॿुधंदो न, ऐं मां वीलॉग कोन कंदो आहियां, मूंखे ख़बर ई कान्हे मां यूट्यूबर आहियां, मां केरु आहियां, चाहे हिननि ॿारनि जी महिरबानी मूंखे रिकॉर्ड कनि था, मां किसा क़ौम जी ख़िदमत में पेश कयां थो, पर हिकिड़ी हुजत अॼु कंदुसि त हिनखे हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधिजो, वरी ॾिसिजो, वरी सोचिजो त असां कहिड़े दग ते वञी पिया था ऐं असां छा पैदा कयूं। ख़्वाबनगर में हिकिड़ो कॉलम मूं कयो हुयो, हुन में मूं इहो अर्ज़ु कयो सभिनी खे त जेकॾहिं तव्हां साहिब कमाई आहियो, कमाइण वारा आहियो, ऐं तव्हां पंहिंजे घर में सॼी रक़म ॾियो था, तव्हां सम्झो था त 40,000 तव्हांजी पघार आहे ऐं तव्हां 30,000 घर में ॾियो था ऐं 10,000 पाण खणो था, त तव्हां पंहिंजे बाबा ऐं अम्मा खे केतिरो ॾियो था? तव्हां चवंदो त न असां त सभई पैसा उन्हनि खे हथ में रखंदा आहियूं, त मां तव्हांखां वरी पुछां थो, तव्हां पंहिंजे बाबा ऐं अम्मा खे केतिरो ॾियो था? जेकॾहिं तव्हां उन्हनि खे कुझु बि कोन था ॾियो त तव्हां महिरबानी कजो त हिन पहिरीं तारीख़ ते 500 रुपया अम्मा जे हथ ते रखिबा, 500 रुपया बाबा साईं जे पेरनि ते रखिबा, अर्ज़ु कजो त साईं हीअ तव्हांजा पैसा आहिनि, तव्हांजा ज़ाती पैसा आहिनि, इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते 1000 ॿिए बि वधाए ॾींदुमि, हिन महीने ई तव्हांजा पर्सनलाइज़ लेवल ते तव्हांजी ख़िदमत में तव्हांजी हिकिड़ी ख़र्ची आहे, मुंहिंजे पारां क़बूलु कजो। मूं लिखियो त मूंखे यकीन आहे त उहे पैसा बि उहे घर में ई लॻाईंदा, पाण ते ख़र्चु कोन कंदा, पर जेकॾहिं तव्हां हुनखे ॾियो त हिकिड़ी कोशिशि करे ॾिसो त मतिलबु थी सघे थो त उन्हनि खे ज़रूरत हुजे, उहे तव्हांखे चवंदा न हुजनि।
ख़ातिन सां आचर ते ख़्वाब नगर ईंदो हुयो। सुबुह जा तक़रीबन 9:30 पोणा 10 थिया वञनि, मुंहिंजी टेलीफोन वॻी ऐं हिकिड़े माण्हूअ मूंखां पुछियो तव्हां महमूद मोकिलायो? हुन चयोसि कि असीं मां महमूद मोकिलाया। त आवाज़ हुया रोअण जा। हुन मूंखे चयो तूं जादूगर आहीं, तूं केरु आहीं? त मूं चयो साईं मूं छा कयो? चईं अॼु मूंखे 30 सालनि खां पोइ मुंहिंजो पुटु मिलियो आहे। अॼु मुंहिंजो पुटु मूं ॾे सुबुह साण ख़र्ची खणी आयो ऐं मूंखे चयो बाबा मां तव्हांजी ख़िदमत में पेश कयां पियो थो। अॼु एॾो वॾो थी वियो आहे त मूंखे मुंहिंजो वॾे पुट सां मिलायो आहे, त हुनखे अहसासु थियो त पीउ खे पैसनि जी ज़रूरत पवंदी। तूं त यार अलाए चरियो अलाए केरु आहीं? हुनखां पोइ हुन पंहिंजे पुट खे फ़ोन ॾिनी, हुनजे पुट सां मूं ॻाल्हायो। हीअ ज़िंदगीअ जा सचा वाक़िया आहिनि। शायदि मुंहिंजो लहजो हिन भेरे कुझु अजीबो ग़रीब हुजे ऐं मां सची ॻाल्हायां पियो थो, इन करे मूंखे हिन लहजे ते को बि हो कोन्हे त मां रोआं पियो थो या मां तव्हां सां छा ॻाल्हि कयां पियो थो। पर जेकर मुंहिंजे करे हिकिड़े माण्हू खे पंहिंजो पुटु मिली वियो, पुट खे जेकॾहिं पंहिंजे वालिद जो अहसासु थी वियो त मूंखे इन खां वधीक ॿियो छा थो खपे? त बसि मां जादूगर आहियां, मां जेको बि आहियां, मां जो नौकर आहियां, मां फ़क़ीर आहियां, मां उनजी ख़िदमत में पंहिंजी पूरी न्याज़मंदियुनि सां हाज़िर आहियां। महिरबानी कयो, जेकॾहिं कॾहिं बि कंहिंजी ख़र्ची मुक़ररु कयो त कोशिशि कजो त मुक़ररु तारीख़ ते ॾिजो, अमाउंट उहो ई ॾिजो ऐं जेकॾहिं वधाए सघो था त साल खन में हिकिड़ी इंक्रीमेंट लॻाए 10 रुपया ॿिया बि वधाए करे ॾिजो। हुनखे ॿुधाइजो त हिन भेरे वधी आहिनि ऐं जॾहिं ॾियणु शुरू कयो था त महिरबानी करे हुनजी ख़र्ची कॾहिं बंदि न कजो। करीम रब अव्हांजा रस्ता फ़राख़ रखे, रब अव्हांजे दिलुनि में, असांजी दिलुनि में नरमी ऐं मोहबत पैदा करे, असांजो भाकुर गरम हुजे ऐं असांजी अखि में आब हुजे। मालिक करीम अव्हां खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजे मुहताज खे फ़ी अमान अल्लाह बेशक हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।